नाज़रीन, शहदादकोट में सिंध सेक्युलर स्टडी फोरम पारां लेबर हाल में इज़हार की आज़ादी और उन की अहमियत बाबत नाले वारे अदीब इमदाद चांडो के हवाले से लेक्चर प्रोग्राम मुनक़द किया वियो। ॾिसूं था साजिद खैर जी रिपोर्ट। सिंध सेक्युलर स्टडी फोरम पारां लेबर हाल शहदादकोट में इज़हार की आज़ादी और उन की अहमियत बाबत ह्यूमन राइट्स सिंध के कोऑर्डिनेटर इमदाद चांडियो जो लेक्चर प्रोग्राम मुनक़द किया वियो है। इन हवाले से इतने मौजूद मानून से गाल बोल कंदासीं तो उन्हनि जो छा चवण है। जे वोट एक्सरसाइज करण की आज़ादी उन्हनि खे कान्हे, तो इन जे करे मां सम्झां थो त इज़हार की आज़ादी जो को बुनियादी तस्वुर आहे उन में जेसि ताईं असां आम माण्हूअ खे आम शहरीअ खे रुगो सियासी कारकुननि खे न पर आम शहरीअ खे औरत खे मर्द खे ऐं मुख़्तलिफ़ प्रोफेशन्स जा जेके माण्हू आहिनि ख़ासि तौर ते मीडिया जेका आहे उहा इज़हार राय जी आज़ादी जो हिकिड़ो वॾे में वॾो पिलर आहे, वॾे में वॾो थंभ आहे ऐं उन जे ज़रिए असां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार माण्हुनि ताईं पहुचायूं था। अंदरि हिकिड़ी ख़ौफ़ आहे, माण्हू पंहिंजी इज़हार जो नथा करे सघनि ऐं सियासी तौर ते उनजी मालूमात बि न आहे। इन जे करे असां इहे लेक्चर सेकुलर फोरम तरफ़ां रखियो वियो। इज़हार आज़ादी जो बुनियादी मक़सदु इहो आहे त माण्हू पंहिंजी जेको आहे इख़्तिलाफ़ राय रखी सघे, कंहिं मसइले ते पंहिंजो इज़हार करे सघे, पंहिंजी ॻाल्हि करे सघे, हुकूमत खां काई बि मुतालबो करे सघे थो, पंहिंजे मसइलनि ते लाइ आवाज़ उथारे सघे थो। अॼोको लेक्चर असांखे इन मामले में इंतिहाई मुफ़ीद साबित थींदी। जेको असां टारगेट उहो हुजणु खपे सॼे हिन पाकिस्तान जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ जेके क़ौमूं आहिनि या असां जेका सूबा आहिनि या मुख़्तलिफ़ जेके असां जेके असांजा हिकिड़ा पूरा तबिक़ो आहे। हाणे जेको हिकिड़ो ट्रेंड हले पियो त असांजा काफ़ी नौजवान सिंध जे अंदरि या बलूचिस्तान जे अंदरि या पंजाब जे अंदरि या ख़ुदि फ्रंटियर जे अंदरि उहे जेको दोस्त शऊर रखंदा आहिनि ऐं तरक़ीब सोचनि ऐं कुझु साफ़ ई हल्का बि आहिनि। उन्हनि खे मुख़्तलिफ़ जेके एजेंसी जा फोर्सिस उनखे अगवा करे किडनैप करे तशदुद करे मुख़्तलिफ़ जेको आहे हीसाइण जी कोशिशूं कयूं पिया। असां उन्हनि जी बि निंदा कयूं पिया। हर एक इंसान के जो है वो औरत हुजे, हारी हुजे, मजदूर हुजे, शागिर्द हुजे, उन सभिनी के जो है यो बराबरी जे बुनियाद ते हक़ हुजणु घुरिजे त पंहिंजे मसइलनि ते आवाज़ उथारनि, पंहिंजा हक़ घुरनि। हिते जेको आहे जेके बि नाइंसाफ़ियूं आहिनि हेठे तबिके सां औरतुनि सां ख़ुसूसन औरतुनि सां नाइंसाफ़ी आहे ऐं हारी मज़दूर पोरियतनि सां जेको नाइंसाफ़ियूं आहिनि उन जे करे असां चऊं था त हिते जेके इज़हार जी आज़ादी हुजणु घुरिजे। घुटियल ऐं ॿूसाटियल माहौल में जेको आहे मर्दनि खे ई जेको आहे उहो आज़ादी जो इज़हार जेको आहे करण ते पाबंदी मढ़ियल आहे। औरतूं त बिल्कुलु जेको आहे उहो परते जी ॻाल्हि आहे। इन हवाले सां हिन क़िस्म जा प्रोग्राम जेको आहे करण जो मक़सदु बि इहो ई आहे त माण्हुनि में जेको आहे शऊर पैदा थिए। ख़ासि तौर ते जेका मीडिया जी आज़ादी आहे उन ते इहो ॻाल्हायो वियो त मीडिया जी आज़ादी खां सवाइ का बि शइ वधी नथी सघे ऐं मुआशरे में बहितरी नथी अची सघे। मुख़्तलिफ़ दौरनि खां वठी माज़ी खां वठी ज़िक्र कयो वियो जेको हिन वक़्त ताईं असां बि ॾिसूं था पाण मीडिया में रही चुका आहियूं या आहियूं त मीडिया जे इदारनि खे खुलियल आज़ादी न आहे त उहो हर शइ खे जीअं जो तीअं पेश कनि, पर उन्हनि ते जेके पाबंदियूं मड़ी वञनि थियूं उन्हनि ते ॻाल्हायो वियो त इहे पाबंदियूं न हुजणु घुरिजनि ऐं माण्हुनि खे पंहिंजी जेका इज़हार जी राय आहे उनखे खुलियल नमूने पेश करण जो हक़ हासिल हुजणु घुरिजे। त उनजे लाइ इहा कोशिशि कई वई त जेके माण्हू आहिनि या मीडिया जा माण्हू आहिनि या ओवरऑल सिंध जा माण्हू आहिनि उहे हिकिड़ी नई जिदोजहद वारे पासे वञनि त जीअं हिकिड़े बहितर तरीक़े सां जेके इज़हार जी राय जो हक़ु आहे, आज़ादीअ जो हक़ु आहे, उनखे जेको आहे त माण्हू हासिलु करे सघे।